खुदो तो सब कुछ कबूल थी लिहाजा तमाई असांजन वडन असांजन बुजुर्गन असांजन आलिमन सबोरन हमेशा तमा असांखे सादातन सैयदन मुफ्तिन सबोरन भई अव्वल हमेशा दीन जे मामले में फतवा हलंदी आ त आलिम जी हलंदी आ मुफ्ती जी हलंदी आ पो उन जे कड असां जेड़ा तालिब इल्म भी हूंदा आहिनि पीर सबोरा बि आलिमन जे कड हूंदा आहिनि छो त आलिम जो मक़ाम अल्लाह ताला वॾो फरमायो आहे हा जेको पीर बुजुर्ग आलिम दीन आहे त पोइ उनखे अल्लाह तबारक व तआला डबल रुतबो अता फरमायो आहे त तव्हांजन बुजुर्गन असांजन बुजुर्गन आलिमन सैयदन सादातन मुफ्तिन सगोरन तव्हां असांखे सदाई इहो पैगाम ॾिनो आहे त अहले सुन्नत जे अक़ीदे खां सवा कुझु बि नाहे जेकॾहिं अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त निमाज़ बि क़बूल आहे जेकॾहिं अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त पोइ ज़कात बि क़बूल आहे जेकॾहिं अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त पोइ इंसान जूं जेके बि ख़ैर ख़ैरातूं क़बूल आहिनि न त इन खां सवाइ का बि शइ उन माण्हूअ जी क़बूल नाहे ऐं अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे त महबूब अकरम जा जेके बि सहाबी आहिनि उन्हनि सभिनीनि सहाबनि में अव्वल नंबर आहे त सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जो नंबर तव्हां ॿाराड़ियुनि में रहण वारा माण्हू तव्हांजे इर्द गिर्द जो माहौल जेको आहे उन माहौल में तव्हां ॻोठनि में रहो था पोइ ॻोठनि में रहण जे करे तव्हांजी संगत हूंदी आहे साथ हूंदो आहे ताल्लुक हूंदो आहे वास्तो हूंदो आहे पोइ कॾहिं कॾहिं माण्हू तव्हांखे गुमराह करण जी कोशिशि कंदा आहिनि जेके अहले सुन्नत जा मुखालिफ़ आहिनि ऐं तव्हांखे इहो सम्झाइण जी कोशिशि कंदा दिमाग़ में विहारींदा त बाबा हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम नबी पाक जो मित्र आहे लिहाज़ा मित्र हुजण जे करे अली साईं अबू बकर खां बि मथे आहे हज़रत उमर खां बि मथे आहे हज़रत उस्मान खां बि मथे आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ हर सहाबीअ जो शान पंहिंजी जॻह ते आहे अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे वॾो मक़ाम ॾिनो आहे पर अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे दादा दीन में मिट्री पंहिंजी जॻह ते उनजी का बि अहमियत नहीं दीन में अहमियत वात मुस्तफा करीम ते कलमे भरण के सुभान अल्लाह थोड़ो मना के गाल मिसाल ॾेई करे समझाया जेका तव्हां के समझ में ईंदी ऐं तव्हां चङी तरह उन के दिमाग में विहारियो हबीब जो चाचो नालो थस अबू लहब मित्र त आहे पर कलमो कोन पढ़ी कुरान में अल्लाह तबारक व तआला उन अबू लहब जी मुज़म्मत में पूरी सूरत अला थी पर हजरत सैयदना बिलाल मित्र को नहीं पर मुस्तफा ते कलमो भरी उमर साईं जड़ो जौन बचंदो हो ओ बिलाल तू मां उमर जो सरदार सुभान अल्लाह जेकॾहिं रुगो मिट्री सब कुछ हुजे हा त पोइ अदा शरन कलमो छो भरियो पमरन छो भरियो सियालन छो भरियो अदा ईमान कलमे पाक खां सवा मिट्री कंहिं कम जी नाहे लिहाज़ा ये जेके माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जा मवाले टाइप तव्हांजे ज़हन में ये ॻाल्हियूं विझनि ऐं तव्हांखे चवण जी कोशिशि कनि त बाबा मिट्री आहे त अदा जेकॾहिं उन वारो कानून मञियो असां त पोइ अचु त मां तोखे ॿुधायां त अबू बकर बि मुस्तफा जो मित्र आहे त उमर बि मुस्तफा जो मित्र आहे त उस्मान बि मुस्तफा करीम जो मित्र आहे सुभान अल्लाह जेकॾहिं इहो वीचारा अणपढ़िया जेके आहिनि उहे अणपढ़िया जेकॾहिं मिट्री ई दलील वठनि था त पोइ अबू बकर बि मुस्तफा जो मित्र आहे अदा सुभान अल्लाह जो त मां सुवाल त हिकिड़ो पुछां सुभान अल्लाह बाबा जंहिंखे संग जंहिंखां संग वठिबो आहे वो मित्र वा या मित्र नहीं लगे तो तव्हां वटि आगरन वटि कोन हुजे बाबा जंहिंखां संग वठिबो उहो मित्र थियो या न थियो भला ॾियो ख़बर जंहिंखे संग ॾिबो उहो बि मित्र थियो या न थियो वो अदा तोखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी पंहिंजे ज़हन में विहारणी पवंदी सोणे सिद्दीक़ अकबर ऐं उमर फारूक खां मुंहिंजे महबूब संग वरता सैयदा आइशा सिद्दीक़ा महबूब जो हरम पाक न्याणी अबू बकर सिद्दीक़ जी आहे
सैयदा हफ्सा महबूब जो हरम पाका न्याणी उमर फारूक जी आ लिहाज़ा तो के या पक हुजण घुर्जे त अबू बकर बि मिटरो आ उमर साईं बि मिटरो आ ऐं उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु के हिक पासे खान पर मां हिक ॻाल्हि तोखे ॿुधायां मुंहिंजे महबूब जी ॿिन न्याणियुनि जो वर्रो आ उस्मान ज़ुन्नूरैन बि मुस्तफ़ा जो मिटरो आ सुभान अल्लाह ऐं सोने अली करमल्लाहु वजहुल करीम मौला अली मुश्किल कुशा जी मिठी त ॿुधाइण जी ज़रूरत ई कान्हे उहा त हो अगला बि तस्लीम कनि था लिहाज़ा इहा ॻाल्हि करण हज़रत अबी बकर जो अली साईं मिटरा तॾहिं या अफ़ज़ल अदा इहो ॼटको दलील आ या जाहिलाना ॻाल्हि आ अहले सुन्नत व जमात जो जेको फ़ैसिलो आ उन फ़ैसिले खे ज़हन में विहारे छॾ त महबूब जे सभिनी सहाबनि मां अफ़ज़ल आहे पहिरों नंबर आहे त कंहिंजो आ सभु चओ अबू बकर सभु चओ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जो नंबर बि पहिरों आ अफ़ज़ल अबू बकर सिद्दीक़ ऐं ॿियो नंबर सोने उमर जो आ टियों नंबर हज़रत उस्मान गनी जो आ ऐं चौथों नंबर मौला अली मुश्किल कुशा जो आ चौथे नंबर ते अचण सां अलीअ जो शान घटबो कोन हे मिठे मोहम्मद करीम पाण रुतबा विरहाया सुभान अल्लाह असां के पंहिंजे हथ जा अहले सुन्नत व जमात वारनि के पंहिंजे हथ जा कोन ठाया बाबा असां बस ठाहियो आ न ईअं कोन्हे असां जे सिंध जो वॾो आलिम दीन आ बस इहा ॻाल्हि ॿुधंदा रहो सुभान अल्लाह चवंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन आलिम खे जेको सुञाणी मां नालो खणा जेको सुञाणी सुभान अल्लाह चवंदा सुभान अल्लाह उन आलिम दीन जो नालो आ शेखुल इस्लाम हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो सुभान अल्लाह लगे तो दादू वारा ज़िले वारा कोन था सुञाणो सुभान अल्लाह जेको सुञाणे तो हथ मथे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैहि मां कल या ॻाल्हि कई आ शाहपुर चाकर में जुम्मो पढ़ाईंदे हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह तआला अलैहि अरबी ज़ुबान में किताब आ उन में पाण बयान फरमायो अथऊं पाण इरशाद फरमाइन था त मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु जा पंहिंजा फरमान गॾु कया अथऊं उन्हनि जो तादाद आहे 286 पाण फरमाइन था त 53 रावी आहिनि ऐं उन्हनि 53 राविन 286 असर 286 कौल मौला अली मुश्किल कुशा जा जिक्र कया उहे सब मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी लिखिया जंहिंमें मौला अली पाण फरमाए थो त असां सभिनी सहाबनि जो सरदार वा अफ़ज़ल वा त अबू बकर सिद्दीक़ अफ़ज़ल सुभान अल्लाह सुभान अल्लाह या मौला अली जी फतवा हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी आ ऐं वरी हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी फरमायो त मां महबूब जूं हदीसूं गॾु कयूं आहिनि फरमान गॾु कया अथमि महबूब जा 77 सहाबी उन्हनि महबूब जूं 682 हदीसूं जिक्र फरमायूं आहिनि जिन में महबूब मदीने वारे ऐं महबूब जे असहाबनि चयो आ त असां सभिनी में अफ़ज़ल ऐं असांजो सरदार आ त अबू बकर सिद्दीक़ अफ़ज़ल सुभान अल्लाह मखदूम साहब रहमतुल्लाह तआला अलैहि उन किताब में इहा ॻाल्हि फरमाए करे पाण फरमायो उन्हनि खे जोड़ कयो त तक़रीबन 1939 ये दलील पाण फरमाइनि था त इन्हनि सभिनी खे गॾु कयो पर पाण आख़िर में इरशाद फरमायो त मोमिन जे लाइ महबूब मदीने वारे जी हिक हदीस खोड़वा असांखे सरकार जो फ़ैसिलो क़बूल आ त अबू बकर सिद्दीक़ अफ़ज़ल सुभान अल्लाह इन अक़ीदे खे ज़हन में रखो असां हर दौर जे फितने जे मुताबिक़ मां पोइ साल इहा ॻाल्हि हिते करे वियो आहियां मूंखे चङी तरह यादि आहे मां पोइ साल हिते इहा ॻाल्हि कई त जहिड़ो फितनो हूंदो आहे पोइ आलिम उन मौज़ूअ जे मुताबिक़ तक़रीर कंदा आहिनि गुफ़्तगू कंदा आहिनि जॾहिं बिस्तरे ऐं उस्तरे वारनि जो फितनो हुयो अञा बि आहे उन वक़्त में हुयो त असां खुले आम उन्हनि जे साम्हूं ॻाल्हायो ऐं ॻाल्हाईंदा रहियासीं ऐं उलमा अञा ॻाल्हाइनि पिया पर हिन वक़्त में तव्हां असांखे ओड़े पाड़े में ॾिसो पिया न झंडा खुता पिया आहिनि मां एॾे नथो ॻाल्हाइणु चाहियां ॻाल्हाइण
ते ॻाल्हाए पींदुसि पर ॻाल्हि इहा आहे त इन्हनि जी सोबत जे करे असर जे करे यारीअ जे करे मतां तुंहिंजे दिमाग़ में तुंहिंजे दिलि ते को असर पवे कॾहिं चांहि जे कोप ते कॾहिं संगत ते कॾहिं पाड़े में मतां तुंहिंजे दिमाग़ ते असर पवे ऐं कॾहिं कंहिं महबूब जे हिकु सहाबीअ जे लाइ को दिलि में बुरो गुमान रखियो अथई हित वारे पलाल खे बि बाहि देर सां साड़ींदी पर ईमान उन खां अॻु में चट थी वेंदो यादि रखजां महबूब जा सभु सहाबी जन्नती आहिनि ऐं इज़त वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे शरफ़ ॾिनो आहे अल्लाह उन्हनि खे मक़ाम अता फरमायो आहे त हर ज़माने जे फितने जे मुताबिक़ उलमाए अहले सुन्नत व जमात तव्हांखे ॿुधाइनि पिया तव्हां मखदूम साहब ते वेंदा आहियो उते बि आलिम सगोरा तव्हांखे ॿुधाइनि पिया लिहाज़ा महबूब जा जेके बि सहाबी आहिनि हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सभिनीनि सहाबनि सां सुन्नी मोहब्बत कंदो आहे सभिनीनि जो अदब ऐं एहतराम कंदो आहे लिहाज़ा इहो अक़ीदो ज़हन में रखो इन अक़ीदे खे मज़बूत कयो त जहिड़ी तरह महबूब जे अहल बैत सां मोहब्बत कयूं था बा जेको अहल बैत सां मोहब्बत करे हथ मथे करे महबूब जे अहल बैतन सां बि मोहब्बत कयूं था त असहाबनि सां बि मोहब्बत कयूं था असां अहले सुन्नत व जमात वारा के काना कोन आहियूं अल्लाह असांखे ॿई अखियूं सलामत अता फरमायूं दिलि बि सलामत आहे महबूब जा अहल बैत बि असांजे लाइ अदब ऐं एहतराम जे लाइक़ आहिनि त असहाब सगोरा बि इज़त जे लाइक़ आहिनि इन अक़ीदे खे मज़बूत कयो